सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख सिंधी अवां सां मुखातिब आहियां। अॼु पाण इन ते ॻाल्हाईंदासीं त सिंध ते हमिलो कंदड़ ईरानी फ़ौज खे शिकस्त ॾींदड़ राजा राय सारस केरु हुयो। तारीख़ में इहे क़ौमूं ज़िंदह रहंदियूं आहिनि जिन पंहिंजे देश जे सरहदुनि जी सलामतीअ लाइ रतु ॾिनो आहे। दुनिया जे ॿियनि देशनि वांगुरु सिंध बि मुख़्तलिफ़ दौरनि में ॿाहिरियुनि हमले आवरनि जो निशानो बणिजंदी पई आई आहे। हिन देश जे माण्हुनि कॾहिं विढ़ंदे विढ़ंदे फ़तहियूं सोभूं हासिल कयूं आहिनि त कॾहिं अंदरियुनि कमज़ोरियुनि ऐं नाइतफ़ाक़ी सबबि शिकस्त जो मुंहुं बि ॾिठो आहे, पर वेड़ जो अंसर सिंधनि नस नस में वहंदड़ रत में शामिल रहियो आहे। सिंधी माण्हुनि इन शेर ते अमल पे कयो आहे त कान्हे का तारीख़ में वेड़ सवा ॿी वाह। अॼु पाण अहिड़ी हिक वेड़ बाबति ॻाल्हाईंदासीं जेका अॼु खां 1400 साल अॻु राय घराणे जे दौर में सिंधियुनि ईरान जे हमले आवरनि ख़िलाफ़ विड़ी हुई। सिंध ते राय ख़ानदान 550 ईस्वीअ खां 644 ताईं लॻभॻि 94 साल हुक्मरानी कई। राय ख़ानदान जा 5 बादशाह राजा सिंध जा हुक्मरान रहिया, जिन में पहिरियों राजा राय देवाच हुयो, जंहिंखे ॾियाच ऐं देवजी जे नाले सां बि सॾियो वियो आहे। राय देवाच 550 ईस्वीअ में सिंध जी हुकूमत संभाली। पाण शुरूअ में घटि ताक़तवर हो, बाद में इक़्तिदार ऐं इख्तियार ते पंहिंजी जकड़ मज़बूत करे वरिती। तोहफ़तुल कलाम जो लेखक मीर अली शेर कानवी लिखे थो त राय देवाच आलीशान बादशाह हो। हिंदुस्तान जा सभु बादशाह संदसि मुख़लिस ऐं ख़ैरख़्वाह हो। हिन ॼाणू कामोरनि जे हथ हेठि सारे मुल्क जो इंतज़ाम तमामु बहितर नमूने ते हलायो। जंहिं बैदि राय ख़ानदान जो ॿियो बादशाह राय सहीरस पहिरियों थियो, जॾहिं त टियों बादशाह राय साहसी पहिरियों थियो। चोथों बादशाह राय सहीरस ॿियो हुयो, जंहिंजो नालो कुझु तारीख़दाननि सहारस बि लिखियो आहे, जॾहिं त हिन घराणे जो 5हों ऐं आख़िरी बादशाह राय साहसी ॿियो शामिल आहिनि। राय साहसी ॿियो खे बि मुख़्तलिफ़ तारीख़ुनि में सहासी पिणु लिखियो वियो आहे। एस.टी. लैम्बर्ट जी राय आहे त राय ख़ानदान 550 ईस्वीअ खां 644 ताईं सिंध ते हुक्मरानी कई, जॾहिं त डॉक्टर नबी बख्श बलोच जी राय आहे त राय घराणे जो ख़ात्मो 652 में थियो। राय ख़ानदान जे दौर में सिंध जूं सरहदूं घणे भाङे मौजूदा पाकिस्तान जे हदुनि ताईं पखिड़ियल हुयूं। उन वक़्तु मुल्क जा 4 परगि॒णा यानी सूबा हुया, जिन में मुल्तान, उच, ब्रह्मणाबाद ऐं सेवण शामिल हुयूं, जिते राय घराणे पारां मुक़ररु थियल गवर्नर हुकूमत कंदा हुआ। राय ख़ानदान जी हुक्मरानी वारे दौर में सिंध जो तख़्तगाह अरोड़ जो शहर हो, जेको उन दौर में सिंध जो मुख्य शहर हो, जॾहिं त सिंध जो अहम बंदरगाह देबल हो, जंहिं ज़रिए मुल्क जो बैन अल-अक़वामी वापारु थींदो हो। अली बिन हामिद कूफ़ी चचनामे में अरोड़ शहर जी घणी नेकी कई आहे। संदसि मूजिब सिंधु दरियाह अरोड़ जे भरिसां वहंदो हो। शहर में बाग़ ऐं बाग़ीचा जजा हुआ, मेवा, गुल ऐं ॿूटा जाम थींदा हुआ। शहर खे आलीशान कोट ॾिनल हो। रोहिड़ी शहर खां ओभर ॾखण में कुझु किलोमीटरनि ते हिन शहर जा आसार अॼु बि मौजूद आहिनि। तारीख़ मौसूमी मुताबिक़ अलोर मेहरान नदी जे किनारे ते हिकु निहायत वॾो शहर हो, जंहिंमें बुलंद इमारतूं, मज़बूत महिलातूं, मेवेदार वणनि सां भरियल बाग़ ऐं तमदुन ऐं शोहरत जो इहो सभु सामान मौजूदु हो, जंहिंजी मुक़ीम ख़वाह मुसाफ़िर खे ख़वाहिश थी सघे थी। राय ख़ानदान जे दौर में ॿुध धर्म सिंध जो सरकारी मज़हब हुयो। तारीख़दान लिखनि था त राय ख़ानदान जी
हुक्मरानी वारे दौर में सिंध में हर तरफ़ अमन अमान हो, रैयत ख़ुश ऐं ख़ुशहाल हुई। समूरी सिंध मुल्क में मकरान खां कश्मीर ताईं कोटनि ऐं क़िलनि जो ॼार विछायल हो, जिते सिंध जी हिफ़ाज़त लाइ अहम फ़ौजी मरकज़ क़ाइमु थियल आहे। राजा राय सारस ॿियो सिंध ते 626 ताईं हुकूमत कई। चचनामे मूजिबि हारिस ॿियो जी हुकूमत जूं उलहंदे वारियूं सरहदूं कुर्द जबलनि ऐं क़िलात ऐं मकरान ते यानी कलात ऐं मकरान ते वसी हुई। राजा सारस पंहिंजे मुल्क सिंध खे चइनि सूबनि में विरहाए करे 4 सूबेदार मुक़ररु करे छॾिया हुआ। सूबे ब्रह्मणाबाद में नेरुलकोट, देबल, लोहाणा, लाखा ऐं समा ज़िला शामिल हुआ, जॾहिं त सिविस्तान सूबे में ॿोधिया, बुधपुर, जदकान, जमनकान, रोजियान ऐं पाया जबर खां वठी मकरान जे सरहद ताईं वारो इलाइक़ो शामिल हुयो। अस्कलंदा सूबे में भाटिया, तलवाड़ो, चचपुर ऐं देवपुर जा इलाइक़ा शामिल हुया। मुल्तान सूबे में सिक्का, ब्रह्मपुर, करोर, अशहार ऐं ताकिया खां वठी कश्मीर जे हद ताईं इलाइक़ा शामिल हुया। इन्हनि सूबनि जा अलॻि अलॻि गवर्नर मुक़ररु हुआ, जेकी सूबे जो इंतिज़ाम हलाईंदा हुआ ऐं राजा तरफ़ां उन्हनि खे मुल्क जी हिफ़ाज़त ऐं अवाम जे भलाई लाइ ख़ासि हिदायतूं ॾिनल हूंदियूं हुयूं। राजा पाण अलोर में रहंदो हो। राजा सारस जे आला इंतिज़ामी सलाहियतुनि जे करे सिंध में इन दौर में कंहिं बि बग़ावत कर न खई। राजा राय सारस ॿियो जी हुक्मरानी वारे दौर यानी सन 626 ईस्वीअ में फारस मुल्क यानी मौजूदा ईरान जे बादशाह नेमरोज़ जी फ़ौज करबान वारी सरहद खां सिंध ते हमलो कयो। जॾहिं सारस खे इहा ख़बर पई त ईरानी हमले आवरनि खे रोकण लाइ सिंध जे राजा पंहिंजे सिर पाण फ़ौज जी सरबराही कई ऐं हमले आवर फ़ौज खे सरहदुनि ते रोकण जी कोशिश कई। वतन सिंध लाइ जंग दौरान केतिरा ई सिंधी जोधा कुसिजी विया, जॾहिं त हमलो कंदड़ फ़ौज जो बि गरो जानी नुक़सान थियो। जंग जे नतीजे में राजा राय सारस विढ़ंदे विढ़ंदे पंहिंजे वतन तां घोरजी वियो, जॾहिं त हिन जारहत कंदड़ फ़ौज जी सिंध जे सरहदुनि अंदरि दाख़िल थियण वारी कोशिश खे नाकाम बणाए छॾियो। सिंधी फ़ौज पंहिंजी राजा जी शहादत बैदि बहादुरी सां विढ़ंदे जारहत कंदड़ ईरानी फ़ौज खे शिकस्त ॾेई छॾी। ईरानी बादशाह नेमरोज़ आख़िरकार ॻरे जानी नुक़सान खां पोइ पंहिंजे वतन वापसि मोटण ते मजबूर थियो। अली बिन हामिद कूफ़ी चचनामे किताब में लिखियो आहे त हिन जंग में राय सारस जा जंगी जोधा हिक ॿिए खे ज़ंजीरनि में ॿधी विढ़िया त जीअं मंझाण को बि भॼी न सघे। इन करे हिन जंग खे ज़ातुल सल्ब सॾियो वियो आहे, यानी ज़ंजीरनि वारी जंग। फारस जे हुक्मरान तरफ़ां पंहिंजे वतन ॾांहुं वापसि मोटी वञणु साबित करे थो त सारस जंहिं तरीक़े सां पंहिंजे मौत ताईं बहादुरी सां जंग कई, उन जो नतीजो इहो निकितो जो हमले वार फ़ौज खे अॻिते वधण जी जुरत ई कान थी। सारस जी शहादत दरअसल फ़तेह में तब्दील थी वई। सिंध जा माण्हू पंहिंजे हिन हुक्मरान ते वतन जे बचाव में दिफ़ा में जान क़ुर्बान करण ते फ़ख़ुरु करे सघनि था। अव्हां जी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदा।